बलूचिस्तान के इलाके पंजगूर में दहशतगर्दन 7 मजदूरन के कत्ल करे छो। फायरिंग में एक मजदूर जख्मी। पुलिस चवणा है तो कत्ल थियल मजदूरन में साजिद, फयाज, खालिद, शफीक, इफ्तिखार, सलमान ऐं बिलाल शामिल आहिनि, जिन जो ताल्लुक मुल्तान के तालक़े शुजाबाद सां है। डीसी पंजगूर जो चवणा है तो दहशतगर्दन एक घर में दाखिल थी मजदूरन के निशानो बणायो। कत्ल थियल मजदूरन जा लाश ऐं जख्मी मजदूर रमज़ान डिस्ट्रिक्ट अस्पताल पंजगूर मुंतकिल। सदर आसिफ अली जरदारी, वजीर आजम शहबाज शरीफ, वफाकी घरू वजीर मोहसिन नकवी, वजीर आला बलोचिस्तान सरफराज बुगटी, वजीर आला पंजाब मरियम नवाज, वजीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पारां पंजगूर वाक़े की मजम्मत। वजीर आजम शहबाज शरीफ वजीर आला बलोचिस्तान वफाकी घरू वजीर का रिपोर्ट घुरे वरती। पंजगूर वाक़े में मुलविस दहशतगर्दन के कैफर किरदार तई पहुंचाने की हिदायत। लबनान के गादीवार शहर बैरूत इसराइली हमले में लबनानी मज़ाहमती तहरीक हिज़्बुल्लाह जो सरबराह हसन नसरुल्लाह, संदस धी ज़ैनब नसरुल्लाह, सीनियर अगवान अली कुरकी, मिसाइल यूनिट जो सरबराह मोहम्मद अली इस्माइल, ईरानी पासदारान इनकलाब जो डिप्टी कमांडर अब्बास नेलो फोरोशान शहीद। इसराइल जा लबनान में हवाई हमला जारी, वधीक 33 जना शहीद, 200 का वधीक जख्मी थिया। इसराइल डॉक्टरन, पैरामेडिकल अमले, नर्सन ऐं फायर फाइटर्स के निशानो बणायो। लबनान में इसराइली बमबारी सबब शहीदन जो अंग वधी 1050 थी वियो। 10 लख लबनानी शहरी बेघर। हिज़्बुल्लाह जो सीनियर अगवान नईम कासिम वक्ती सरबराह मुकर्रर। नईम कासिम लागितो 3 भेरा हिज़्बुल्लाह जी शूरा कमेटी जो मेंबर रही चुको है। अरब मीडिया की रिपोर्ट मुताबिक नईम कासिम नए सरबराह की चूंड तई हिज़्बुल्लाह जा मामला संभालींदो। हाशिम सफ़ीउद्दीन के हिज़्बुल्लाह जो सरबराह चूंडन जो इम्कान। हाशिम सफ़ीउद्दीन शहीद हसन नसरुल्लाह जो न्याणो है। हिज़्बुल्लाह के सरबराह हसन नसरुल्लाह के शहीद करने बाद लबनान के मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा। इराक में 3 ॾींहं ऐं ईरान में 5 ॾींहं सोग जो ऐलान। अमरीका लबनान के मखसूस सफारती अमले के वापसी लाइ हिदायत करे छॾी। अमरीकी सदर जो बाइडन हसन नसरुल्लाह की शहादत के इसराइल जो बेहतरीन अमल करार ॾींदे चयो त हसन नसरुल्लाह की शहादत सां इंसाफ जो अमल मुकम्मल थी वियो। हाणे लबनान ऐं गज़ा में जंग बंदी थियण घुरिजे। हिज़्बुल्लाह सरबराह हसन नसरुल्लाह की शहादत का पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनेई की सिक्योरिटी सख्त। ईरानी सुप्रीम लीडर के महफूज हंद मुंतकिल कियो वियो। ईरानी सुप्रीम लीडर के सलाहकार अली लारिजानी चयो है त इसराइल रेड लाइन पार करे चुको है। सूरत हाल इंतहाई संगीन थी चुकी है। हसन नसरुल्लाह की शहादत का पोइ हिज़्बुल्लाह जा सीनियर अगवान क़यादत संभालण लाइ तैयार आहिनि। नौ मई साने के ज़िम्मेवारन के माफ़ी न मिलंदी। जिन्ना हाउस ऐं GHQ ते चढ़ाई कई वई। शहीदन गाज़िन की यादगारन की बेहुरमती कंदड़न सां को भी ठाह न थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं लंडन में सहाफ़िन सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो त IMF प्रोग्राम की मंजूरी में आर्मी चीफ अहम किरदार अदा कयो। सियासी इस्तेहकाम का सिवाय मुआशी इस्तेहकाम मुमकिन नाहे। गुज़िरियल हुकूमत चीन सां लाॻापा ख़राब करण में का भी कसर न छॾी। वफाकी घरू वजीर मोहसिन नकवी जी चीनी कौंसल जनरल से मुलाकात। गडियल दिलचस्पी वारन मामलन ते ख्यालन की ॾे वठ। वफाकी घरू वजीर मोहसिन नकवी चयो है त चीन पाकिस्तान जो मुखलिस ऐं बाएतमाद दोस्त है। पाकिस्तानी मईशत मुस्तहकम बनाने लाइ चीन जो तारीख़ी ऐं अहम किरदार रहियो है। सीपेक पाकिस्तान ऐं चाइना के विच में दोस्ती के ऊंचाइन ते पहुंचायो। चीन के कौंसल जनरल जो चवण हो त पाकिस्तान चीन जो अहम दोस्त है। पाकिस्तान
ऐं चीन जी दोस्ती हमेशह क़ाइम ऐं दाइम रहंदी। खैबर पख्तूनख्वा में बदमनी वधी वई आहे। DI खान खां कोहाट ताईं इलाक़ो नोगो एरिया आहे। हुकूमत जी रिट किथे बि नज़र नथी अचे। जेकी माण्हू अॼु रोडनि ते आहिनि उन्हनि खे असां पुरअमन पाकिस्तान ॾिनो हो। गवर्नर KP फैसल करीम कुंडी जूं मुल्तान में मीडिया सां ॻाल्हियूं। गवर्नर फैसल करीम कुंडी चयो त KP हुकूमत खे सिक्योरिटी लाइ 600 अरब ॾिना विया पर पुलिस वटि वसीला न आहिनि। सूबाई हुकूमत में शामिल समूरा वज़ीर सलाहकार ऐं तर्जुमान मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि पिया छाकाणि त उन्हनि खे नौकरी पकी करणी आहे। जेकॾहिं मुंहिंजो भाउ मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो त खेसि जवाबु ॾींदुसि। PIA जी मस्कत खां पेशावर ईंदड़ उॾाम वॾे हादसे खां बची वई। मुसाफ़िर जहाज़ जो हाइड्रोलिक सिस्टम ख़राब थियण सबबि कराची में हंगामी लैंडिंग। ख़राबी सबबि मुसाफ़िर जहाज़ कुझु मिंटनि अंदरि 36,000 फुट ऊचाई खां हेठि अची वियो। पायलट एयर ट्रैफिक कंट्रोल ऐं रडार ते हंगामी सूरतहाल जो ऐलान कयो। जहाज़ खे 8,000 फुट हेठाहीं सतह ते कराची आंदो वियो। खानवान वेझो ॻोठ जाड़ो ख़ान सियाल मां मासूम नीगरी मुबैना तौर अगवा। 3 वरनि जी नीगरी सनोबर धी वरियाम सियाल जे नाने गुलाम शबीर सियाल जो चवणु आहे त हू 2 औरतुनि ऐं 1 मर्द सदस्य मासूम डोटरी खे अगवा करे विया आहिनि। न्याणी खे बाज़ियाब कराइण जी अपील। पटीदन में बदअमनी ख़िलाफ़ दुकानदार एसोसिएशन जे सर ते शटर बंद हड़ताल। सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जा कारकुन रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ जो चवणु आहे त पुलिस जी लापरवाही सबबि शहर में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। नोटिस वठी अमन क़ाइमु करायो वञे। ऐं महरापुर में 3 ॾींहं अॻु क़त्ल थियल 2 औरतुनि जे वारसनि पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। चांडिया पाड़े में क़त्ल थियल औरतुनि जे वारसनि जो चवणु आहे त 3 ॾींहं अॻु 5 जवाबदारनि फायरिंग करे शमीम ऐं लाली चांडियो खे नाहक़ क़त्ल कयो। SHO महरापुर पैसा वठी सरकारी मुदयत में FIR दाख़िल कराई आहे जंहिंखे रद्द कयूं था। जवाबदार ॻरा नतीजा भोगण जो पिणु धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अस्सलाम वालेकुम। धरती TV न्यूज़ में भलीकार।